OLS. अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। अॼु असां हिन वीडियो लेसन में सिखंदासीं लफ़्ज़ शुड जो इस्तेमालु करणु। लफ़्ज़ शुड हिकु मॉडल वर्ब आहे ऐं ही प्रेज़ेंट में इस्तेमालु थींदो आहे, यानी मौजूदा वक़्त में इस्तेमालु थींदो आहे। शुड जी सिंधी में माना आहे घुर्जे। छा? घुर्जे। शुड जा हाकनि जुमिला ठाहिण जी बनावट हीअं आहे त सभ खां पहिरीं असां सब्जेक्ट रखंदासीं, उन खां पोइ मॉडल वर्ब शुड रखंदासीं, उन खां पोइ मेन वर्ब रखंदासीं, उनजो फर्स्ट फॉर्म। आई शुड स्लीप, मूंखे सुम्हणु घुर्जे। सब्जेक्ट खां बाद में असां हमेशह मॉडल वर्ब शुड जो इस्तेमालु कंदासीं, उन खां पोइ वर्ब जो। पॉजिटिव जा कुझु एग्ज़ाम्पल्स आहिनि हाकनि जुमिलनि जा। He should accept the challenge. They should work hard for their bright future. Hasnain Murtada should sleep minimum 10 hours. I should buy new books. They should come back. ही आहिनि असांजे हाकारी जुमिलनि जा कुझु मिसाल। ऐं हाणे असां अॻिते सम्झंदासीं त शुड लफ़्ज़ कहिड़ी सिचुएशन्स जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। फॉर सजेशन और एडवाइस, तजवीज़ या सलाह जे लाइ पिणु इस्तेमालु थींदो आहे लफ़्ज़ शुड। यू शुड चेंज योर ड्रेस बिकॉज इट इज़ ग्रमी। तव्हांखे पंहिंजो वॻो मटाइणु घुर्जे छाकाणि त इहो मेरो आहे या मेरो थी वियो आहे। हिन में असां तजवीज़ था ॾियूं कंहिंखे त तव्हांजा कपिड़ा मेरा आहिनि, तव्हां मटायो। ही सलाह या तजवीज़ आहे। Your father is old, you should ask him to rest. तव्हांजो वालिद ज़ईफ़ आहे, तव्हांखे घुर्जे त हुनखे आराम करण जो चओ। ही बि हुनखे असां हिकिड़ी सलाह था ॾियूं कंहिंखे या तजवीज़ था ॾियूं, उन जे लाइ असां शुड लफ़्ज़ इस्तेमालु कयो, यानी शुड खे असां तजवीज़ या सलाह जे लाइ पिणु इस्तेमालु करे सघूं था। फॉर ड्यूटी और ओब्लाइगेशन, फ़र्ज़ या एहसास ज़िमेदारी जे लाइ पिणु शुड लफ़्ज़ खे इस्तेमालु करे सघिजे थो। मिसाल तौर, यू शुड स्ट्रगल फॉर एजुकेशन। ही हिकु ज़िमेवारी आहे, यानी फ़र्ज़ आहे। तव्हांखे तालीम जे लाइ जिदोजहद करणु घुर्जे। फ़र्ज़ या एहसास ज़िमेदारी आहे हीअ। यू शुड रेस्पेक्ट एवरीवन। तव्हांखे हर कंहिं जी इज़त करणु घुर्जे। हाणे असां मुस्तक़बिल लाइ इस्तेमालु करे सघूं था टाइम टेबल जे मुताबिक़ लफ़्ज़ शुड खे, यानी शुड लफ़्ज़ मुस्तक़बिल जे लाइ पिणु इस्तेमालु थी सघे थो टाइम टेबल जे मुताबिक़। शबीर चए थो ही शुड रिज़र्व ट्रेन टिकेट्स टुमारो। शबीर चए थो ही खे सुभाणे रेल जूं टिकेटूं महफ़ूज़ कराइणु घुर्जनि। शबीर चए थो ही शुड रिज़र्व ट्रेन टिकेट्स टुमारो। शबीर चए थो ही खे सुभाणे रेल जूं टिकेटूं महफ़ूज़ कराइणु घुर्जनि। हिते असां टुमारो ॾेई करे असां मुस्तक़बिल खे ज़ाहिर था कयूं। ॿियो मिसाल आहे, आई शुड गो समवेयर आफ्टर 2 days। 2 days जेको आहे इहो असांखे टाइम टेबल थो ॾिए, त माना 2 ॾींहंनि खां पोइ असां वेंदासीं, यानी मुस्तक़बिल हिन में ज़ाहिर थिए थो। मूंखे 2 ॾींहंनि खां पोइ कंहिं तरफ़ वञणु घुर्जे। फॉर प्रोबेबिलिटी और एक्सपेक्टेशन, अमकान या तवक़ जे लाइ पिणु इस्तेमालु करे सघिजे थो लफ़्ज़ शुड। The weather should be rainy tomorrow, या ईअं बि चई सघूं था the weather should be nice tomorrow। मौसम सुभाणे बरसाति वारी हुजणु घुर्जे, यानी हिते अमकान आहे त सुभाणे कीअं हुजणु घुर्जे मौसम खे। It's midnight, हसनैन मुर्तज़ा should be at his home now। इहा आहे तवक़, यानी एक्सपेक्टेशन। अधरात थी वई आहे, हसनैन मुर्तज़ा खे हाणे पंहिंजे घर में हुजणु घुर्जे। अधरात थी वई आहे, हसनैन मुर्तज़ा खे हाणे पंहिंजे घर में हुजणु घुर्जे। वी शुड अराइव बिफोर डार्क, असांखे उदय खां पहिरियों पहुचणु घुर्जे। सवाली जुमिला ठाहिण जी बनावट हीअं आहे शुड में, त सभ खां पहिरीं असां शुड रखंदासीं, उन खां पोइ सब्जेक्ट, उन खां पोइ वर्ब जो फर्स्ट फॉर्म, यानी शुड ते सवाली जुमिला हीअं ठहंदा आहिनि। मिसाल, शुड आई स्लीप, छा मूंखे सुम्हणु घुर्जे। इंट्रोगेटिव एग्ज़ाम्पल्स यानी सवाली जुमिलनि ते मिसाल आहिनि कुझु। शुड ही कंसल्ट द डॉक्टर।
Should I eat fruit only? Should Hasnain run fast every day? Should we buy new books? Should they come back again? हीअ आहिनि शुड ते सवाली जुमलनि जा कुझु मिसाल। ऐं हाणे असां नाकारी जुमला ठाहिण जी बनावट ॾिसंदासीं। पहिरियों असां सब्जेक्ट रखंदासीं, उन खां पोइ मॉडल वर्ब शुड रखंदासीं, उन खां पोइ नेगेटिव यानी नॉट रखंदासीं, उन खां पोइ असां मेन वर्ब जो फर्स्ट फॉर्म रखंदासीं। वर्ब खे असां मेन वर्ब या एक्शन वर्ब पिणु चवंदा आहियूं। आई शुड नॉट स्लीप, मूंखे न सुम्हणु घुरिजे, हीअ आहे नेगेटिव। शुड नॉट असां इस्तेमालु कयो आहे हिन में नेगेटिव जे लाइ, शुड खां बाद में असां नॉट इस्तेमालु कई आहे। नेगेटिव एग्जाम्पल्स आहिनि यानी नाकारी जुमलनि जा कुझु मिसाल। यू शुड नॉट लीव हिम अलोन, यू शुड नॉट लीव हिम अलोन। पुलिस शुड नॉट फॉलो द पॉलिटिशियंस ऑर्डर, दे शुड नॉट किल स्नैक्स। You should not be here anymore. Hasnain should not be late. ही नेगेटिव जा कुछ मिसाल आहिनि। हाणे असां सवाली ऐं नाकारी जुमला ठाहिण जी बनावट सम्झंदासीं। शुड ते सभ खां पहिरीं असां शुड रखंदासीं, उन खां पोइ सब्जेक्ट, उन खां पोइ नेगेटिव नॉट, उन खां पोइ असां मेन वर्ब जो फर्स्ट फॉर्म रखंदासीं ऐं पोइ क्वेश्चन मार्क ॾियणु लाज़िम हूंदो। शुड आई नॉट स्लीप, छा मूंखे न सुम्हणु घुरिजे। सवाली ऐं नाकारी जुमला ठाहिण जी बनावट आहे। हिन ते हाणे असां कुझु मिसाल ॾिसंदासीं। हाणे अचो त कुझु मिसाल ॾिसूं, कुझु मिसाल पढ़ूं। Should you not leave now? Should I not inform police about this robbery? Should they not help us? Should Pakistan government not give subsidy to public? Should we not ask him for dinner? Should Hasnain not go to London for higher education? ही आहिनि असांजा इंट्रागेटिव ऐं नेगेटिव एग्जाम्पल्स, सवाली ऐं नाकारी जुमलनि जा कुझु मिसाल। ऐं यादि रहे त शुड जेको आहे उहो हमेशह असां मुख़्तलिफ़ सिचुएशन्स जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। ठीकु। ऐं असांजो ईंदड़ वीडियो ॾिसणु न विसरींदा। शुड जो माज़ी हूंदो शुड हैव एंड शुड हैव बीन। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।